नौरोज तो फिगर हिकिड़ो वाइदो कर कैसा मूंसां फिजा कॾहिं मजबूरी में वाइदा पूरा न बि थींदा आहिनि। मजबूरीअ में वाइदो वफ़ा न कई त ख़ैर आहे, कहिड़ो वाइदो? कॾहिं ग़लतफ़हमीअ में न पहुचनि, न पवंदसि। मूंखे छॾे न वञजांइ। उस्ताद बुखारी जो शेर ॿुधो अथई? न। उस्ताद बुखारी फरमाए थो त तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो नातो शायदि मौत छॾे। पक नौरोज? पक सां फिजा, इहो माना पर मुंहिंजे अंदर जो आवाज़ आहे त फिजा असांजो अहिड़ो रिश्तो नातो आहे जेको छिनण सां बि छिनी न सघंदो। ईअं लॻंदो आहे त असांजो रिश्तो अटूट आहे जंहिंखे कोई बि तोड़े न सघंदो। पक सां नौरोज? पूरे भरवसे सां थो चवां। हिकु सुवालु आहे नौरोज, कहिड़ो? दरिया जे किनारनि जो पाण में रिश्तो आहे या न? आहे, छो न आहे। जेकॾहिं रिश्तो न हुजे हा त दरिया जो हसीन वजूद न हुजे हा। जेकॾहिं किनारा पाण में मिलंदा दरिया जो वजूद रहंदो न। पोइ फिजा हर रिश्ते जो पंहिंजो आहतो आहे। दरिया जो वजूद ज़बरदस्ती ख़तम कयो वञे त उहा बि ॻाल्हि आहे, पर दरिया जो वजूद डाणो न आहे। सिंधु दरिया सदियुनि खां वहे थो, कोन खे मिसारे सघियो आहे। भला ॿुधाए सरस्वती दरिया जो वजूद किथे आहे? फिजा त तुमखे लाजवाब कंसर। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।